अस्सलाम वालेकुम। गुॾड़ीअ जी गुॾी। सुबुह जो जॾहिं पखी पंहिंजे रब जी वहदानियत कंदे रिज़्क़ जी ॻोल्हा में पंहिंजा आखेरा छॾे हिन काइनात ते निकिरी रहिया हुआ, उन वक़्तु हीउ बि तयारु थी पंहिंजी रोज़ीअ जी तलाश में निकितो। हिन खे हिन जी गुॾड़ीअ चयो, बाबा मुंहिंजे लाइ गुॾी वठी अचिजो। अॼु हिन खे पूरो यकीन हो त मूंखे कमु मिलंदो, जंहिंजे अजरे मां पंहिंजी गुॾड़ीअ लाइ हिकु सुहिणी गुॾड़ी वठंदुसि, जंहिंसां हीअ बाग़ बहार थी वेंदी। हीअ उन्हनि सोचुनि में मज़ूरनि जे पिड़ीअ में पहुची वियो, जिथे अॻु जी भेट में वधीक मज़ूर हुआ। हिन खे उहे सोचूं सोचण ते मजबूर करे रहियूं हुयूं त अॼु मज़ूर जाम आहिनि, ख़बर न आहे कमु मिलंदो या न, मुंहिंजी गुॾड़ीअ जी फरमाइश पूरी थींदी या न। उन्हनि सोचुनि मां ही तॾहिं निकितो जॾहिं हिन जे कुल्हे ते हिकु हथ जो छा हिन महसूसु कयो। हिन पोइते ॾिठो त हिकु नौजवान हो, जंहिं चयसि त चाचा हिकु खॾो खोटणो आहे, तूं मूं साण हलंदे। हिन हावकार कई ऐं उन सां गॾु हलणु लॻो। जॾहिं सिजु हाणे लिकण वारो हो त हिन बि पंहिंजो कमु पूरो कयो। हिन खे संदसि कयल मज़ूरीअ जा 4 ॻाढ़ा नोट मिलिया, जेके ही वठी ख़ुशीअ सां बाज़ारि वियो। हिन पंहिंजी मासूम गुॾड़ीअ लाइ हिकु सुहिणी गुॾी वरिती। उन खे हथनि में समाईंदो पंहिंजे घर ॾांहुं हलणु लॻो। हीअ अञा घर खां चंद क़दम परे हो। हिन जे मुंहं मां ख़ुशी बहिकी रही हुई। ओचितो हिकु तेज़ रफ़्तार कार आई, जंहिं हिन खे अहिड़ो धकु हंयो जो ही परे किरियो ऐं ख़ामोश थी वियो। पुठि हुन जी रेती सां रंगिजी वियो। तॾहिं बि गुॾी हिन जे हथ में हुई, निगाह हिन जी घर तरफ़ हुई, ॼणु पंहिंजो गुॾड़ीअ खे सॾे रहियो हो त मुंहिंजी गुॾड़ी डोड़ी अचु, मूं तुंहिंजे लाइ हिकु सुहिणी गुॾी आंदी आहे, उहा मूंखां वठि आउं वञां पियो।